ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ونبينا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا وابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين
आलमीन। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल एहतराम उलमाए किराम, हुफ़ाज़े इज़ाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीज़ों, दोस्तों, बुजुर्गों, तमाम बेलारन बुजुर्गन जे सामू अल्लाह पाक जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ। ऐं उनई आयत सगोरी जी रोशनी में कुछ मारूज़ात तव्हांजी खिदमत में अर्ज़ करण जो इरादो आहे। अल्लाह करीम जल्ल शानुहु मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके मोहब्बत जो ॻाल्हियूं ॿुधूं उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। माशा अल्लाह, तव्हांखे इल्म में इहा ॻाल्हि आहे, बाख़बर आहियो त अॼोको ही प्रोग्राम इन मस्जिद शरीफ जे ख़तीब इमाम ख़तीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा साईं हाफ़िज़ अहमद रज़ा सिकंदरी साहिब दामत बरकातुहुल आलिया ऐं संदुस इन मस्जिद शरीफ जी इंतजामिया कमेटी जमाअत मुक्तदी पाड़ेवारा जनगर जी ये महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीराद शरीफ मल्हायो आहे। उनई हवाले सां ही प्रोग्राम आहे। माशाअल्लाह, दीनी प्रोग्राम जी सूंह उलमा आहे। हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मंच ऐं मैदान हूंदो आहे ऐं उन मंच ते, उन मैदान ते, उन फील्ड जा माण्हू ई उन जी सूंह हूंदा आहिनि ऐं तवज्जो जो मर्कज़ हूंदा आहिनि। मस्जिद शरीफ हुजे, अल्लाह जो घर हुजे ऐं उहे माण्हू जिन जे सीननि में क़ुरान हुजे या जेके ज़िंदगी जा 8 साल ॾेई पढ़िया ऐं सॼी ज़िंदगी वरी हुननि दीन खे अर्पे ॾेई छॾी। असांजी नज़र में ऐं उन जी का परवाह कान्हे का। असां आलम खे, मौलवी खे, हाफ़िज़ खे कहिड़ी नज़र सां था ॾिसूं, 5 ई आङिरियूं बराबर न आहिनि। जेकॾहिं को बदकिरदार या बदअक़ीदा आहे त उहो पंहिंजे अमल जो पाण ज़ामिन आहे, सभिनी उन जो ठीको कोन खयो आहे। समझो था साईं पियो चए त 2-3 साल पे साईं खे चयुमि, बाक़ी साईं हुकुम पे कयो, पर अहिड़ी सुस्त हुई जमात त पोइ हिन साल बि ख़बर हुजण त टाइम न ॾिया। आसे आसे उम्र गुज़ारी जलम सूर हज़ारा, माली बाग नहीं वेखण देंदा जदों आया हिन बहारा। जागो अञा त शुरूआत आहे रबिउल अव्वल जी, अञा 12 त अॻिते आहे। या मिठीअ में रैली कांदी निकिरी वॾो जुलूस न, या तव्हां जेके अॼु आया आहियो इहे जुलूस में न हूंदा आहियो। सुभान अल्लाह त चओ। दोस्तों अजीजों, तमाम अर्ज़ पे कयो
तव्हां जो तवज्जो हासिल करण जे लाइ इहो अर्ज़ कयमि न त माशाअल्लाह साईं 2-3 सालनि खां हुकुम बि कयो मां तव्हां खां भई साईं खां बि माज़रत कयां थो मसरूफ़ियत जे करे न अची सघियुसि पर दुआ आहे त अल्लाह सी हीअ हाज़िरी तव्हां जी मुंहिंजी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ई उलमा ई सुलहा ऐं हिन मस्जिद शरीफ़ जा जेके 5 वक्ती नमाज़ी आहिनि जेके 5 ई टाइम अची हिन मस्जिद में सजदो कनि था इबादत कनि था उहे बि अहिड़ियुनि महफ़िलुनि जी रौनक हूंदा आहिनि। अहिड़ा माण्हू जेकॾहिं हथ खणंदा आहिनि त अल्लाह सी उन्हनि जा हथ कॾहिं मोटाईंदो कोन्हे। रब गुनाहगारनि जूं दुआऊं बि उन्हनि जे आमीन जे सदके क़बूल फरमाईंदो आहे। क़ुरान पाक जी आयत सॼोरी मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे उन जो तर्जुमो तफ़सीर तशरीह तव्हां जी ख़िदमत में इंशाअल्लाह ताला अर्ज़ कंदुसि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो मीलाद रोज़ कजे हर महीने कजे 11 महीना कजे पर बिलख़ुसूस हिन महीने में इंतज़ाम इन जे करे कयो वेंदो आहे त चइबो आहे त जहिड़ो देश तहिड़ो वेश। हिन दौर जी तक़ाज़ा इहा आहे त हर को माण्हू पंहिंजे वॾे खे वॾे जी तारीख़ में साराहींदो आहे उन जा ॾिहाड़ा कंदो आहे त जीअं ईंदड़ नस्ल खे ख़बर पवे ऐं माण्हुनि खे इहो ख़बर पवे त हिन जा चाहींदड़ अञा आहिनि ऐं इन जी हिकिड़ी तारीख़ आहे या उन सां निस्बत वारो ई ॾिहाड़ो आहे या महीनो आहे त दुनिया खे ख़बर पवे। मां चवां थो बिला तशबीह बिला तमसील 11 महीना मुस्तफ़ा जो ज़िक्र कजे त घटि आहे। रबीउल अव्वल शरीफ में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बिलख़ुसूस ही ज़िक्र इन जे करे कयो वेंदो आहे त नंढनि वॾनि पोड़नि पतनि पंहिंजनि परायनि खे ख़बर पवे रबीउल अव्वल शरीफ जो उहो महीनो आहे जंहिंजे 12 तारीख़ ते आमिना जो लाल हिन दुनिया ते आयो। क़ुरान पाक जी आयत सॻोरी जेका मूं तव्हां जे साम्हूं पढ़ी आहे तिलावत कई आहे उन जो तर्जुमो तफ़सीर अर्ज़ कयां। मस्जिद शरीफ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां मोहब्बत वारा वेठा आहियो शौक़ ज़ौक़ सां इहो अक़ीदो रखी त हितां पढ़ंदासीं त महबूब मदीने में ॿुधंदो मोहब्बत सां सलाह सॻोरी खे भेरो सभई गॾिजी आवाज़ सां वॾे आवाज़ सां ॼाण कयो सल्लल्लाहु अलैका या रसूल सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ों मुसलमान भाइयों अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कलामे पाक में इरशाद फरमायो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह पाक जी रात बाबरकात अदा कुरान कोई ससुई पुनू जो को किस्सो ना है कुरान ऐं जेके माण्हू हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र ते एतराज़ कनि मीलाद ते एतराज़ कनि हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़मतूं घटाइण जे दर पे हुजनि
हुजन या जेके माण्हू महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आखिरी नबी हुजण में शक कनि या गैरन जे वर्गे में नर्गे में अची वञनि ॻाल्हियुनि में अची वञनि भले उहे को कलमू पढ़ण वारो हुजे दावा करे त मां क़ुरान पढ़ियल आहियां या क़ुरान पढ़ंदो आहियां या क़ुरान सम्झंदो आहियां पर युदिल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा खुदा जो कसम आहे क़ुरान उनके क़ुरान जे अल्फ जी ख़बर कान्हे का जे क़ुरान सही माना में पढ़े ऐं समझे त उनके महबूब जो ज़िक्र ॾुखियो कोन लॻंदो ऐं उनजे ईमान जो दारो मदार हूंदो ई ख़त्म नबूवत ते जंहिंजो कामिल ईमान मुस्तफ़ा ते हुजे पढ़े जेको क़ुरान ई वरी क़ुरान पाक खे समझे ज़ाहिर में रब्बना जा लफ़्ज़ इन ॾे इशारो कनि था दुआ आहे पर दुआ जे लाइ कुझु ॻाल्हियूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि हिकिड़ी त दुआ करण वारो केरु आहे तो सुभान अल्लाह छाने सुबह त दुआ करण वारो केरु आहे उजीब दावत दाई इज़ा जो ऐलान त जॾहिं बि को सदीदर सदे तमाम जो सद कबूल फरमाईंदो आया के मोट कान्हे का पर ई कोने को त हर कहीं अरे गैरे नथू खेरे हर के जी दुआ कबूल थे ये बना है इस दुआ त दुआ करण वारो केरा नंबर 2 इहो बि ॾिसबो आहे जेकॾहिं मौजा अदा कंहिंजी दुआ क़बूल कान थी थिए उनखे पंहिंजे अंदर में झांकी पाए ॾिसणु खपे ज़मीर खे मलामत करे त मां मुस्लमान त आहियां कलमो त पढ़ां थो पर यार मुंहिंजी नमाज़ त का क़ज़ा कान थी आहे मां 5 वक़्त मां नमाज़ केतिरी थो पढ़ां छा मां अबे अम्मा जो फर्मा बरदार आहियां या न मां शराब त कोन थो पियां मूंखां कॾहिं ज़िना त कान थी आहे मां कूड़ त कोन थो ॻाल्हायां मूं कॾहिं कंहिंजी गिला त कान कई आहे कॾहिं तोड़फोड़ी त कान कई आहे मूं कॾहिं व्याज जो कारोबार त कोन कयो आहे मूं कॾहिं पंहिंजे पेट में हराम जा लुक़मा त कोन विधा असां इन्हनि पासे ॾे नज़र कोन कंदा आहियूं चवंदा आहियूं बसि जीअं चऊं तीअं थिए दुआ बसि ओॾी महिल ई क़बूल थिए ईअं कोन हूंदो आहे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मफ़हूम हदीस पाक जो हराम जो हिकिड़ो लुक़मो जेकॾहिं कंहिंजे पेट में हुजे 40 ॾींहं उन जी दुआ क़बूल कान थींदी आहे ॾिसजे त दुआ करण वारो केरु आहे उन खां पोइ दुआ करण वारो चङो माण्हू आहे भलो माण्हू आहे सुठो माण्हू आहे मुत्तक़ी परहेज़गार आहे ॾिसजे त दुआ करण वारी जिते दुआ घुरे पियो त उहा जॻह कहिड़ी आहे जाइ कहिड़ी आहे मक़ाम कहिड़ो आहे मकान कहिड़ो आहे नापाक जॻह त कान्हे का उहा जुआ या कंहिं शइ जी जेको आहे सो बुराईअ जो अॾो त कोन्हे जॻह खे बि ॾिसणो वेंदो आहे ऐं आख़िर में लाज़मी जेको अमर आहे उहो इहो आहे त दुआ घुरिजे कहिड़े कम जे लाइ थी जाइज़ आहे नाजाइज़ आहे हलाल आहे हराम आहे यानी उन जी बि कैटेगरी ॾिसी वेंदी आहे हीअ मुजादा अहिड़ी त दुआ आहे जो घुरण वारा बि भलारा जॻह बि भलारी जेका दुआ घुरिजे उहा दुआ सभिनी दुआउनि जो मतो आहे दुआ घुरण वारा अल्लाह जा नबी पीउ पुट ॿई हज़रत इब्राहिम ऐं हज़रत इस्माइल दुआ जंहिं जाइ ते घुरनि था उहो मुजादा मके पाक जी सरज़मीन आहे ऐं अल्लाह जे ज़ात बाबरकात जे घर जो हरम आहे ऐं हरम जी बि कंडीशन इहा आहे जो इएं कोन्हे त रुॻो तवाफ़ करण खां पोइ या इएं कोन्हे त रुॻो उम्रो करण
खापो या ई कोने त खाली रुगो काबे जो दीदार करन खापो बल्कि व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैन लका व मिन ज़ुर्रिय्यतिना उम्मतन मुस्लिमतन लका व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल जड़े हजरत इब्राहीम हजरत इस्माईल काबतुल्लाह शरीफ जी तामीर जेला मुकम्मल करे उन जा बुनियाद खड़ा कया काबतुल्लाह शरीफ मुकम्मल कयो यरफउ इब्राहीमुल क़वाइद क़वाइद असास के बुआ बुनियाद के छो त उन टाइम ते बैतुल्लाह शरीफ जी छत कान हुई सिर्फ दीवारूं हुयूं जेके खलीलुल्लाह हजरत इस्माईल अलैहिस्सलाम सां गॾिजी खयूं हुयूं हजरत इब्राहीम इस्माईल गॾिजी वे बुनियाद खया हा इन काबतुल्लाह जे तामीर जी तकमील ते बई नबी रब जी बारगाह में दुआ था घुरन ऐ हुक्म देहन जे दातार आकमुल हाकिमीन जो आ त मुंहिंजो बैतुल्लाह ठाहियो तामीर कयो काबतुल्लाह खे अल्लाह जे हुक्म सां जॾहिं तामीर कयो रब फरमाए थो घुरो छा था घुरो जेको घुरंदो उहो तव्हांखे मिलंदो छो त जेकॾहिं दुनिया जो को माण्हू का इमारत ठाराईंदो आहे घर ठाराईंदो आहे मज़दूर खे चवंदो आहे या मिस्त्री खे चवंदो आहे अब जेतिरी तुंहिंजी मज़दूरी हूंदी तोखे मिलंदी घर भलो ठहंदो आहे उन खां पोइ इज़ाफ़ी बि ॾींदो आहे त यार तो महिनत भली कई आहे इख़लास ख़ुलूस सां कमु कयो अथई अल्लाह जा नबी काबतुल्लाह तामीर कयो रब जे हुक्म सां तामीर कयो रब चवे त घुरो छा था घुरो हज़रत इब्राहीम इस्माईल दुआ जो तरीक़ो सेखारियो रब्बना तक़ब्बल मिन्ना मौला ये असांजी महिनत क़बूल फरमा रब फरमायो क़बूल अॻिते रब्बना वजअलना मुस्लिमैन लका तस्निया जो सीहो असां ॿई हमेशा तुझी बारगाह में गर्दन झुकाण वारा हुजूं रब फरमायो तव्हां मुंहिंजा नबी आहियो पर तव्हांजा लफ़्ज़ तव्हांजे उम्मतुनि ऐं ईंदड़ इंसाननि जे लाइ सबक़ हूंदा छो त नबी गुनाह करे इहो तसव्वुर ई न आहे अल्लाह खां सवा ॿिए जे अॻियां झुके इहो सवाल ई पैदा कोन्हे को वजअलना मुस्लिमैन लका असां तुझी दरबार में गर्दन झुकाण वारा हुजूं रब फरमा हूंदो व मिन ज़ुर्रियतिना मौला जे असां ते कर्म करी थो त पोइ असांजी औलाद मां बि उम्मतन हिकिड़ी जमात अहिड़ी हुजे जेका मुस्लिमतन लका तुझी बारगाह में सिर झुकाए न लात जे अॻियां न मनात जे अॻियां न उसा जे अॻियां ऐं अल्लाह जे नबी जी इहा दुआ उन जे ग़ैब जी ख़बर बि ॿुधाए पई त इब्राहीम जी नज़र एॾी वसी आहे ख़बर आहे त बैतुल्लाह ठाहियां पियो ख़बर आहे त काबतुल्लाह ठाहियां पियो ऐं ठहंदो तवाफ़ जे लाइ सजदनि जे लाइ रुकूअ जे लाइ इबादत जे लाइ पर इब्राहीम सोचे पोइ मता शैतान बहकाए गुमराह करे हिन काबे जी संभाल करण वारा हिन काबे जे पारे में रहण वारा मता शिरक
शिरक कुफ्र में मुब्तला थल मुझी औलाद वो उन्हनि सां गॾु रहे मुंहिंजा मौला हिकिड़ी लड़ी अहिड़ी हुजे जेका शिरक कुफ्र खां परे हुजे हमेशा तौहीद ते क़ाइम रहे। अल्लाह सी फरमाए इहो बि थियो कबूल कयमि तव्हां ॿिन्ही जे लाभ औलाद जे लाभ अञा अरीना मनासिकना बेतुल्ला ठाहियो अथऊं त भला तरीक़ा हज जा उम्रे जा तवाफ़ जा सेखार अल्लाह जी फरमा तो ठारायो अथऊं त सेखारींदुसि वतुब अलैना मौला असांजी तौबा क़बूल फरमा। अल्लाह जो नबी गुनाह खां मासूम आहे पर उनजी तौबा जी दुआ घुरना असां ई तव्हां जे लाइ सबक़ आहे जे मासूम थी करे तौबा करे असां ई तव्हां त 24 कलाकनि में 24 कलाक गुनाहनि में मुब्तला आहियूं इन जे करे असांजे मथां लाज़िम आहे त जेकॾहिं पाए पांड गिचीअ में अंगण जे अचन में अब गुनाह बक ढकन थी ढक जन्ने तो तोड़ी लख हुजन तब माफियों दिजन में धरा। हर दुआ कबूल थी रब फरमा बस बोला ना अन्या हिकड़ी दुआ आहे चओ था चओ इब्राहिम इस्माइल दे निहारे इस्माइल इब्राहिम दे निहारे और आखिरी दुआ अहिड़ी घरों जो बजे हिकड़ी दुआ लखन जो मट हुजे पंहिंजे लाइ घुरी सी पंहिंजी औलाद जे लाइ घुरी सी पर हाणे अहिड़ी दुआ घुरूं जेका राजन जे लाइ हुजे जहानन जे लाइ हुजे पंहिंजनि जे लाइ परावन जे लाइ सॼी कायनात जे लाइ हुजे। अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयूं बैतुल्लाह जी तामीर जी तकमील अल्लाह जो खलील ऐं ज़बीह दुआ घुरो मौजा दा कोई त ग़लत दुआ कोन घुरंदा रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम ओ मौला जे असांजी ये मेहनत कबूल कई अथई जेकॾहिं असांजी हीअ मज़दूरी तो कबूल कई आहे मशक्क़त कबूल कई आहे तुंहिंजो घर असां ठाहियो आहे बदले में जेकॾहिं असांखे कुझु ॾियणु चाहीं थो वबास फीहिम रसूलन मिनहुम मौला उन्हनि में उहो शान वारो रसूल उन्हनि मां मोकिल जेको अची तुंहिंजूं आयतूं उन्हनि जे मथां तिलावत करे। आलम वेठा तव्हांखे वरी सोलो करे ॿुधाइजे रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम वयुज़क्कीहिम ये सब ज़मीरूं आहिनि पोइते मोटन थियूं इन्हनि जो मर्जा कहिड़ा वमिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन जेका उम्मत मुस्लिमा हुजे गर्दन झुकाइण वारी हुजे मौजा मौला मोकिल जाब उन्हनि में तो सुभान अल्लाह वरी मोकिल जाब उन्हनि मां ओ शान वारो रसूल माना जंहिंजो जहान इंतजार पियो करे अच्छा रसूलन जी जेका तनवीन आहे ताज़ीम जी आहे शान वारो रसूल माना इन जो मतिलबु इहो आहे त इब्राहिम जे ज़हन में उन महबूब जे शान जो ख़ाको ज़हन में आहे इस्माइल जे ज़हन में उन हबीब जे शान जो ख़ाको आहे यानी ॼण लॻे ईअं पियो त अॻे बि के पाऊं घुरंदा रहिया अॻे बि को राज इंतज़ार कंदो रहे हर को पंहिंजो वंड पियो वठे त महबूब मूंखे मिले भाग मुंहिंजो खुले इब्राहिम इस्माइल बैतुल्लाह जी तामीर मुकम्मल कई मौला जहान इंतज़ार पियो करे ईंदो
भी जरूर ईंदो भी बशरी लिबास पाए, ईंदो भी इंसान दे लिबास पाए, ईंदो भी हिते मौला जे अचे भी हिते अचे भी बशर थी ज़ाहिर में इंसान जो लिबास पाए अचे मुझे बेतुल्लाह की तामीर दी या मेहनत कबूल आ त पोइ असांजी औलाद जेका तो दुआ अॻे कबूल करे छॾी तो गारंटी ॾेई छॾी त तुंहिंजी औलाद मां हिकिड़ी जमात शिरक खां परे कुफर खां परे वेंदी मौला पोइ उन औलाद में उन शान वारे रसूल खे मोकिलजा त असीं ॿई बुढड़ा उन जा ॾाॾा बणिजूं असां ॿई उन जा असांजे खानदान मां वो महबूब अचे मोजा ताके के न अॼु कादियानी जी जेको आहे पोइवारी कनि था उन्हनि खे चवनि था त हा यार थी सघे थो या भला उन्हनि खे सही चवनि था त जेको आहे यार ही सही आहे भला ही जे ख़त्म नबूवत जो इनकार कनि था त असांजो इन्हनि सां कहिड़ो लेखो आहे मिली जेको आहे असांखे के दुनियावी मक़सद आहे यादि रखंदा जेकॾहिं मुस्तफ़ा करीम खां पोइ ॿियो को नबी अचणो हुजे हा इहे खलीलुल्लाह ज़बीहुल्लाह बैतुल्लाह जे तामीर खां पोइ इहे राणे जे लाइ दुआऊं कोन घुरनि इहे के अलामतूं यतलू अलैहिम आयातिका यानी एडो पढ़ल हूंदो त तुंहिंजूं आयतूं पढ़ंदो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत किताब ऐं हिकमत सेखारींदो वयुज़क्कीहिम उन्हनि खे पाक कंदो ओ दादा जेको नबी हूंदो आहे उन जो नस्ल पाक हूंदो आहे जेको नबी हूंदो आहे उन जो खानदान बि अज़ीम हूंदो आहे मां चवां थो लख अफ़सोस उन्हनि जे मथां आहे बल्कि कादियानी जे नारस्ता उन्हनि खोलिया गुस्ताखियूं निभागन उन्हनि कयूं जो हिकिड़ा लिखियो तनबी सिंह जी अम्मा मुस्लमान काने चयो तनबी सिंह जो बाबो मुस्लमान कोने हज़रत बीबी आमिना मोमिना कान हुई हज़रत अब्दुल्ला मोमिन कोन हुयो बाद अल्लाह वरी ईअं हट गर्मी करे चवल त बीबी आमिना जहन्नम में वेंदी हज़रत अब्दुल्ला जहन्नम में वेंदो एॾी जॾहिं मुस्लमान सताइण वारो मौलवी सताइण वारो कुरानी सताइण वारो मुहद्दिस सताइण वारो हदीस जो पैरोकार सताइण वारो जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि करे सच ॿुधा त कादियानी खे खुलियल दरी मिलंदी या न उन्हनि खे मौजा अदा कोन सुबंदो या उन्हनि खे का गुंजाइश मिलंदी या न ख़ुदा जो कसम असां अहले सुन्नत जो अक़ीदो जेको क़ुरान हदीस मां बा त हज़रत इब्राहिम जी दुआ क़बूल थी इब्राहिम खां वठी हज़रत अब्दुल्ला ताई हज़रत बीबी हाजरा खां वठी हज़रत बीबी आमिना ताई उहे पाक मर्द जिन जे पुठनि में मुस्तफ़ा जो नूर हुयो ऐं उहे पाक मायूं जिन जे पेटनि में मुस्तफ़ा जो नूर हुयो ख़ुदा जो कसम को बि मर्द या औरत शिरक कुफ्र में कोन हा सब जा सब अल्लाह जो तौहीद खे मञण वारा हा तो सब जा सब अल्लाह जे तौहीद खे ॻाल्हायो अल्लाह जे तौहीद खे मञण वारा हा ऐं हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहि सलाम खां वठी हज़रत आदम अला नबीना अलैहि सलाम ताईं ही त खलीलुल्लाह दुआ घुरी आहे पर क़ुरान पाक में ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो आहे वतक़ल्लुबक फिस्साजिदीन तो सुभान अल्लाह अल्लज़ी यराक ओ अल्लाह जेको तोखे ॾिसे पियो हीन तक़ूम तेरी मन महबूब तूं उथी थो हालांकि रब ॾिसे त जहान खे पियो पर फरमाए थो महबूब जॾहिं तूं उथी थो त तोखे मां ॾिसां थो अल्लज़ी यराक हीन तक़ूम जेॾी महिल तूं उथी बीहंदो आहे क़याम कंदो आहे मां रब तोखे ॾिसंदो आहियां भला रुगो हींअर वतक़ल्लुबक फिस्साजिदीन तुंहिंजो हिकिड़े सजदे करण वारे मां ॿिए सजदे करण वारे में
माना पुठीअ खां रहम में वरी उन रहम में जेको ॿार आहे उन जे पुठीअ में वरी उन खां उन जे जेको आहे सो मुंहिंजा घर वारीअ जे पेट में यानी इहो नस्ल दर नस्ल हिकिड़े पीउ खां ॿिए पीउ ॾे हिकिड़ी माउ खां ॿिए माउ ॾे यानी तुंहिंजो जेको नूर तब्दील पिए थियो मुंतक़िल पिए थियो महबूब ओ सजदे कंदड़नि में तुंहिंजो मुंतक़िल थियण बि मां अलाह पाक जी ज़ात बाबरकात ॾिसी रहियो हुयुसि क़ुरान पाक जी इहा आयत तो सची आहे असांजो ईमान आहे यानी मुस्तफ़ा आदम खां वठी हज़रत अब्दुल्ला हवा खां वठी बीबी आमिना ताईं रब खे सजदे करण वारनि में मुस्तफ़ा जो नूर मुंतक़िल पियो थियो الذي يراك حين تقوم وتقلبك في الساجدين या ॻाल्हि ज़हन में रखजा ऐं उन खां बाद में जेकॾहिं मुंतक़िल थिए पियो त सूरत कहिड़ी हुई हयत कहिड़ी हुई कैफियत कहिड़ी हुई आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत इमाम अहमद रज़ा फादिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जी कैफियत ऐं हबीब जे उन अचण जे इनकलाब खे पंहिंजे शेर में बयान फरमायो आला हज़रत इमाम अहमद रज़ा फादिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो सुबह तैबा में हुई बदता है बारा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का तुमको देखा हो गया ठंडा कलेजा सुभान अल्लाह आला हज़रत नारियों का दौर था नारी बाह के पूजा करने वाला बाह जी नारी शिरक ऐं कुफ्र करे जहन्नमी थी चुका नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का नारियों का दौर था दिल जल रहा था नूर का तुमको देखा हो गया ठंडा कलेजा नूर जो सीनो ठरे जो नूर पान पियो ॾिसे वकुंतुम आला आला हज़रत जो शेर कुरान हदीस खां ॿाहिरि न आहे वकुंतुम आला शफा हुफ़रतिन मिनन नार
फअनक़दकुम मिन्हा तमा जहन्नम जे कटपटे बीठा हुयो अल्लाह पाक जी रात बाबरका और पंजो महबूब मोकले तो तरफ हथ खा पाका रब जिस्म खा पाका रब जिस्म ऐं जिस्मानियत खा पाका फअनक़दकुम मिन्हा बचाइण वारो रब पर यारा वास्तो ऐं ज़रियो आमिना जो लाला जे हबीब न अचे हा राम राम प्या कयूं हा हबीब न अचे हा तल्ला तमना तजे अॻियां झुकिया पिया हुजऊं हा एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के ज़र्रों को हमदे सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए आकर दिया कद जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन यहदी बिहिल्लाहु मन इत्तबअ रिदवानहु सुबुलस सलाम व युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर बिइज़्निही व यहदीहिम इला सिरातिन मुस्तक़ीम